फुलजी स्टेशन में रिपोर्ट पेश कर असलम आज़ाद सूमरो फुलजी स्टेशन शहर में आबादगारन सियासी समाजी तंजीमुन जो ज़रिए पांचो अतरादो खोट ब्लैक ते विक्रो थियण खिलाफ बे डी एहतजाजी मुजाहिरो करे हैदर चौक ते धरनो हुयो। धरने जी अगवानी हाजी इद्रीस पंवर, अल रखियो पंवर, गुलजार पंवर, खालिद खोसो, इमामुद्दीन पंवर, धनी बख्श पंवर, जिसकम अगवान रमजान पंवर, लाला जई सूमरो, एसटीपी जे अगवान शहबाज मलक, मजहर जितियाल ॿियनि कई। धरने सबब दादू खां सीता रोड ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाड़ियों केतिरी बीची वयूं। बुलजी शहर में ज़रिए भांजो अतरादो खोट ब्लैक ते विक्रो थियण खिलाफ आबादगारन सियासी समाजी तंजीमुन पारां एहतजाजी मुजाहिरो करे हैदर चौक ते धरनो हुयो। उन मौके ते एहतजाज कंदड़ डीसीओ दादू ऐं ज़रायत खाते खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़ वधीक चयो आहे त ज़रिए भांजो अतरादो खोट करे पाण वधीक अॻिते विक्रो कयो पियो वञे। बाण जी खोट सबब कणिक जो फसल जी पोखाई न करे रहिया आहियूं, जेकॾहिं वक़्त सिर बाण न मिलियो त कणिक जो फसल न थी सघंदो, जंहिंजे करे वॾो मुआशी बहरान पैदा थी वेंदो। एहतजाज कंदड़ चयो आहे त ज़राए खाते खे घुर्जे त आबादगारनि खे ज़रिए बाण सरकारी अघ ते मुहैया करे ॾिनो वञे। जीअं ॿी सूरत में डीसीओ दादू जे ऑफिस अॻियां एहतजाजी मुजाहिरो करे धरनो हयो वेंदो।